अदाकार फहद मुस्तफ़ा टिकटॉकर्स ते तनक़ीद कंदे चयो आहे त मवाद जे नाले ते हर को पंहिंजी फैमिली खे विकिरो करे रहियो आहे। इंटरनेट ते सुबुह मंझंदि शाम किचन ऐं घर जूं ॻाल्हियूं शेयर कयूं पियूं वञनि। माण्हू क़ब्रिस्तान ताईं पहुची विया आहिनि। ही कहिड़े क़िस्म जो मवाद आहे? ताज़ो फहद मुस्तफ़ा हिक शो में शिरकत कई। खैं सवाल कयो वियो, तव्हांखे लॻे थो त सोशल मीडिया ते घणा टिकटॉकर्स इन्फ्लुएंसर्स जेके कंटेंट फराहम करे रहिया आहिनि उन्हनि जी फॉलोइंग वधीक आहे त यकदम उहे फहद मुस्तफ़ा जे मुक़ाबले में अची वेंदा? तव्हां इन बारे में छा सोचो था? जंहिं ते फहद मुस्तफ़ा टिकटॉकर्स जे मवाद खे तनक़ीद जो निशानो बणायो। हुन चयो त मुंहिंजी कहिड़ी मीरास आहे। मवाद या कंटेंट सभिनी खां वधीक ओवर रेटेड लफ़्ज़ आहे। हर को पंहिंजी फैमिली खे विकिणे रहियो आहे। सुबुह मंझंदि शाम किचन ऐं घर जूं ॻाल्हियूं माण्हू शेयर कनि था। माण्हू क़ब्रिस्तान खे बि नथा छॾनि। ही कहिड़े क़िस्म जो मवाद आहे? मां नथो चाहियां त माण्हू मूंखे इन क़िस्म जे मवाद लाइ सुञाणनि। मां सुठी या बुरी कहाणी ॿुधी सघां थो, पंहिंजे घर खे विकिणे नथो सघां। हुन चयो त मां अहिड़नि केतिरनि ई माण्हुनि सां मिली चुको आहियां जिन जा लखे फॉलोअर्स आहिनि। जॾहिं हू ड्रामे जी शूट ते वेंदा आहिनि त खेनि कंहिं प्रोग्राम जी शूटिंग ऐं मरहलनि जी बि सम्झ में न ईंदी। प्रोग्राम दौरान फहद मुस्तफ़ा ॿुधायो त संदसि ड्रामे जा गाना बि मशहूर थींदा आहिनि। कैफे खलील जो मक़बूल गानो कहानी सुनो बि संदसि वटि आयो हो, पर खेसि संदसि टीम पारां रद्द कयो वियो हो। पर उहो गानो सॼे मुल्क में सुपरहिट थी वियो। अदाकार खां सवाल कयो वियो त उहे 3 अदाकाराऊं कहिड़ियूं आहिनि जिन सां हू कमु करणु पसंदि कंदो, जंहिं ते फहद मुस्तफ़ा 3 भेरा हानिया आमिर जो नालो वरितो ऐं हुन चयो त हू हानिया आमिर सां ई फिल्म करणु चाहे थो। माहिरा खां पोइ जेकॾहिं वॾी फनकार आहे त उहा हानिया आमिर आहे, छो त हू न रुॻो हिकु सुठी अदाकारा पर सुठी इंसान ऐं मेहनती बि आहे।